सेहत वडी हयाती अता फरमा। साईं एडवोकेट शफ़क़त अली साईं के, एडवोकेट शफ़क़त अली शफ़ा, एडवोकेट शफ़ायत अली साईं के, साईं जे सभिनी भाइरनि खे, अमन न्याणियुनि खे क़यामत ताईं आबाद फरमा। साईं एडवोकेट शफ़ायत अली साईं के सेहत अता फरमा। ओ मौला हे घरो ऐं घर वारा तुंहिंजी अमान में तुंहिंजे सामान हिननि जा क़यामत ताईं सॼण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मननि खे निस्तो नाबूद फरमा। रब जेके बि साईं शेर अली साईं जे, शफ़क़त अली वकील साहब जे, शफ़ायत अली वकील साईं जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं आहिनि, अम्मा ज़ैनब जो वास्तो थी उहे पूरियूं फरमा। ओ मौला जुमे जे ॾियारे जॾहिं कोई बानो तोखे इमाम हुसैन जे जवान शहीद हम शिकले पैगंबर अली अकबर जो वास्तो ॾींदो आहे त रब तूं तक़दीरूं बि मटाए छॾींदो मां। अली अकबर जो वास्तो थिए हिन घराणे खे क़यामत ताईं आबाद फरमा। ओ मौला सॼी दुनिया में हर मोमिन जे घर में, घर घर में लख सलवातूं पढ़ियूं वञनि, उहा इहा दुआ क़बूल फरमा। हर सुन्नी जे घर, हर शिया जे घर, हर मोमिन मुसलमान जे घर लख सलवातूं थियनि, इहा दुआ कबूल फरमा। रब जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा। बे औलादनि खे औलाद अता फरमा। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा। महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा। अली असगर ऐं मासूम बीबी सकीना जो वास्तो थिए जेके मस्जिद अक्सा जा दुश्मन आहिनि, फ़लस्तीन जा दुश्मन आहिनि, उन्हनि खे गरक कर। इसराइल जेको ज़ुल्म थो करे उन ज़ालिम खे निस्तो नाबूद फरमा। ओ मौला सॼी काइनात जे मोमिननि मुसलमाननि जी ग़ैब मां मदद फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे हैदरी।